साईं तव्हां पंहिंजो तारीफ़ त कराइजो। मुंहिंजो नालो साईं फ़क़ीर इमदाद अली मला। असां ॻोठ रायलो म्याण, हा जामछोरो ज़िलो, जी तालुको बि ज़िलो, बेराच गुलाम मोहम्मद दरिया। हा असां वेठल उन पासे खां आहियूं ऐं 350 साल संधीअ खां वठी। माशाल्लाह। ऐं महिराणी यूनिवर्सिटीअ में बि असां सर्विस कई। हींअर बि असां कंहिं न कंहिं इदारे सां सलाहियल आहियूं। जी जी उनखे ज़रबत इख़बार बि आहे त वरी हाक इख़बार बि आहे। जी ऐं असांजी बि इहा जदोजहद पई आहे थी आहे त मतिलबु असां 3 नस्ल न पढ़िया आहियूं ऐं इहो ई पैगाम ॾींदा रहंदा आहियूं सभिनी खे त भई हाणे हेठि नस्ल खे बि बचायो ऐं उन्हनि खे तालीम महिरबानी करे ॾियारियो। वाह पर वाह ज़बरदस्त। तव्हांजे अचण सां मुंहिंजो काफ़ी वज़न ऐं बोझ घटि थी वियो आहे। जो तव्हां सां सभु को ॻाल्हाए थो, तव्हांजी सभु को ॿुधे थो, वरी तव्हांजी मञी थो। जी छो त जी असांजे हिते हिन जे क़ौम खां तक़रीबन वाक़ बयां त भई हीअ छा था चाहिनि, हीअ छा करणु खपे। ऐं अञा बि हिन क़ौम जी ख़ुशनसीबी तव्हांखे ॿुधायां त यकीन कयो त न झेड़े वारा, न झटे वारा, न खूनी, न फदाई, न चोर, न धाड़ेल। इन्हनि जो तमामु इहा बि ॻाल्हि कंदुसि। मूंखे इहा बि ॾाढी ख़ुशी लॻंदी आहे। माशाल्लाह माशाल्लाह। हा, कंहिंजे भले में हूंदा आहिनि, कंहिंजे बुराई में न हूंदा आहिनि। माशाल्लाह। पर पोइ हिननि सां ऐं असां सां सभु को करे वेंदो आहे त उहो मालिक हिसाब किताब पाण वठंदो न। ऐं उनखे बि असां ॿाड़ी ॿोली असां अॼु ताईं बि न ॻाल्हाईंदा। वाह वाह वाह, नेक ख्याल आहिनि। अहिड़े हिसाब सां पुटु तव्हांजो नालो? इशफाक इशफाक अमन मला। मला। माशाल्लाह साईं रोशन अली मला। माशाल्लाह। साईं तव्हां बि पंहिंजी तारीफ़ कराए ॻोठ जो? साईं साईं नू मला। साईं ॾिनो मला, रायलो मला इन जो पुराणो नालो। हाँ, असल में रायलो म्याण त मलाहनि जेके म्याणियूं मिलंदियूं आहिनि। दरिया जे किनारे ते रहनि था, म्याणी मिलनि थी। ऐं साईं ॾिनो असांजे ॻोठ जो चङो मुड़ुसु आहे सरकार। ऐं हींअर त विसाल करे वियो आहे, पर तमामु लाइक़ु इंसान हो। ऐं जेॾी महिल हयाती हो त असांजे ॻोठ में पुलिस न थे आई, को अहिड़ो ग़लति कमु न हो, अॼु बि न आहे। पर पोइ उन जे हुअण सां काफ़ी असांजे ॻोठ में हूअं हिते घणा बतेला थींदा आहिनि दरिया ते, पुल ते? साईं तक़रीबन 200 खां मथे थी वेंदा आहिनि बतेला। हा बतेला। हा, उहे सभु मलाहनि जो रोज़गार। हा, सभु मलाहनि को जो। मसइलो त हुननि सां कोन्हे? मसइलो इहो ई आहे त ठीका आहिनि ॿियनि क़ौमुनि जा। हींअर त ठीको ख़तमु आहे, बहरहाल ठीका आहिनि ॿियनि क़ौमुनि जा ऐं असां आहियूं हुननि जा ग़ुलाम मलाह। ऐं असां सदाईं असांजे मथां सभिनी, असां जिथे बि ताईं वञो, सखर वञो, सखर बचल छा म्याणी वञो, जी जी, मंचो ॾंड वञो, हिते अचो, हेठि लही वञो ठटेरे, पर असांजे क़ौम जे मथां सदाईं ॿियनि माण्हुनि हुकूमत कई आहे। पोइ केॾी महिल कहिड़ो रूप अथनि, कंहिं महिल कहिड़ो, कंहिं महिल सॼण थियो अचनि, पर आहिनि वॾा क़ातिल दुश्मन। हा, क़ातिल जेको इज़त नथो करे। हींअर मिसाल असांजे ॻोठ 10,000 वोट आहिनि, असांजो काउंसलर कोन्हे। जिथे असांजो चेयरमैन थियणु खपे, असांजो नाज़िम थियणु खपे, उते असांजो काउंसलर कोन्हे। हिकु त असांजी क़ौम में ॿधी न आहे, मोहबत न आहे। हर को चवंदो त मां पंहिंजी लय कयां ऐं पंहिंजो पाण खे अॻियां आणियां ऐं हुनखे पोइ हिते करे छॾियां। हींअर कुझु ॾींहं पहिरीं मूं हिकिड़ी तनज़ीम हिते पंहिंजे मलाहनि जे हिसाब सां खोली। अच्छा। पर उन में मुंहिंजे ॻोठ जे चङे मुड़ुस मुंहिंजी मुखालफ़त करे उनखे बंदि करण जी कोशिशि कई। अच्छा। त उहो हीअ असांजी क़ौम वीचारी आहे, वीचारी हींअर इहो आहे जेके 3 पीढ़ियूं असांजूं न पढ़ियूं। मूंखे मुंहिंजो वाल साहिबु मेरा यूनिवर्सिटीअ में इंजीनियरिंग डिपार्टमेंट में हो। मूंखे मिनतूं कंदो, पढ़ इंजीनियर थी ॾेखार, पर कोन थियासीं, असांखां ख़ता थी वई। पर हींअर असां पंहिंजे बचनि खे, नंढड़नि खे, पर ॿियनि खे, ओड़े पाड़े ॿारनि खे बि इहो ई था चऊं। उनजे माइटनि खे ऐं सुबुह सवेर मिलंदा आहिनि, उन्हनि खे चवनि पंहिंजे बचनि खे पढ़ायो। तालीम खां सवाइ कुझु न आहे। न त हीअ जेके ॿिया माण्हू आयल आहिनि, महाजर हुजनि, पंजाबी हुजनि, पठान हुजनि, उहे हींअर हिते सिंध जा धणी थियो वेठा आहिनि। जेके असली मलाह सिंध जा धणी आहियूं, सैयद बरबुस्तान मां आया। पर सिंधी ही कराची बि असांजी अथव, मलाहनि जी। हा बिल्कुलु। हे ठटो बि असां मलाहनि जो आहे, सिजावल जाती बि असां मलाहनि जी आहे। जिथे जिथे दरिया आहे न, जिथे ढंढ आहे, उहा मलाहनि जी आहे। पर तव्हां नज़र घुमाईंदो त तव्हांखे उते के मिलंदा ॿियूं क़ौमूं, का कहिड़ी क़ौम, का कहिड़ी क़ौम, का कहिड़ी क़ौम। वञ जागीर ढंढ ते त चांडिया साहिब वेठा आहिनि, वञ हमल ढंढ ते त शोरा साहिब वेठा आहिनि, वञ ॿी ढंढ ते त जिथे वञ त सम्झ कांइरे वांगुरु ॿिया पिया मच्छी खाइनि। असांखे सदाईं ग़ुलाम करे रखियो अथनि। हिन ॻोठ जी थो ॻाल्हि ॿुधायांव। हिन ॻोठ में तक़रीबन असांजे ॻोठ में ॿियनि माण्हुनि, हिन ॻोठ ते सदाईं ॿियनि माण्हुनि हुकूमत कई आहे। 2 माण्हू विया न लिया। उन खां पोइ हींअर जेको असांजो ॻोठ जो चङो मुड़ुसु आहे, सो बि जहिड़ो आहे त कोन्हे। पुट गारियूं था ॾियनि, विढ़नसि था, अलाए छा छा था चवनि। जो पंहिंजे औलाद खे न सुधारे सघियो त ॿी क़ौम किथां सुधारींदो? सही। जी जी। जेको पंहिंजे बचनि खे नथो सुधारे सघे, तुंहिंजा 5 पुट आहिनि, 5 पुट तोखे विढ़नि था, त
त तुंहिंजो किरदारु ॾिसी ॿियो त उन मां अमल कोन वठंदो वञा चवंदो त वञी जीअं वणे असां त पंहिंजो पासो कयूं जी जी त उन करे अलाह ई अलाह जो रसूल कंदो हा त असांजी क़ौम ते अलाह ई महिरबानी आहे महिरबानी थींदो असां मीर बर आहियूं दिरिया जे मथां हुकूमत था कयूं पर असांजे मथां हुकूमत ॿिया था कनि माशाल्लाह मुंहिंजे मुर्शिद साईं जो हिकिड़ो बोल आहे जी मुंहिंजा मालिक साईं तुंहिंजी महर हले वाह वाह रातियां तोड़े ॾींहं अठई पहर हले काठ जी ॿेड़ी लोह जे किलनि सां बारी बार हूंदे मथे बहर हले वाह वाह मुंहिंजा मालिक साईं तुंहिंजी महर हले महिरबानी 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 अच्छा इहो अवां हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजो नालो ॿुधायो रोशन अली मला रोशन अली मल्हार साहब अवां जी वॾी महिरबानी महिरबानी सर महिरबानी